हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। मैं ताने मुज़फ़्फ़र हुसैन तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल तालीम एक्सप्रेस। अॼु असीं पढ़ंदासीं हिकु एसे आहे जंहिंजो नालो आहे करप्ट पॉलिटिक्स, माना करप्ट सियासत। सो लेट्स गेट स्टार्ट। पॉलिटिक्स इज़ मीन टू सर्व द पीपल, बट हियर इट ऑफन सर्व्स द इंट्रस्ट्स ऑफ द पॉलिटिशियंस। सियासत जो मक़सदु आवाम जी ख़िदमत करणु आहे, पर हिते उहा अक्सर सियासतदाननि जी ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमालु थींदी आहे। Corruption in politics has become a serious problem that affects every part of our society. सियासत में करप्शन हिकु संगीन मसइलो बणिजी चुको आहे जेको असांजे समाज जे हर हिसे खे मुतासिर करे थो। फ्रॉम इलेक्शन टू लॉ मेकिंग, करप्शन हैज़ वीकेंड अवर डेमोक्रेटिक सिस्टम। चूंडुनि खां वठी कानून साज़ीअ ताईं करप्शन असांजे जमहूरी निज़ाम खे कमज़ोर करे छॾियो आहे। Many politicians use their power for personal gain rather than public service. घणा सियासतदान पंहिंजी ताक़त खे अवामी ख़िदमत बदिरां ज़ाती फ़ाइदे लाइ इस्तेमालु कनि था। दे मिसयूज़ गवर्नमेंट फंड्स, टेक ब्राइब्स एंड प्रमोट नेपोटिज़म। उहे सरकारी फंडनि जो ग़लति इस्तेमालु कनि था, रिश्वत वठनि था ऐं पंहिंजे माण्हुनि खे नाजाइज़ तरजीह ॾियनि था। एज़ अ रिज़ल्ट, पुअर गवर्नेंस एंड लैक ऑफ अकाउंटेबिलिटी हैव बिकम कॉमन। उन जे नतीजे में ख़राबु हुक्मरानी ऐं एहतिसाब जी खोट आम थी वई आहे। यंग पीपल आर लूज़िंग फेथ इन द पॉलिटिकल सिस्टम। नौजवान सियासी निज़ाम तां एतमाद विञाए रहिया आहिनि। दे सी पॉलिटिशियंस चेंजिंग पार्टीज़ ओनली फॉर पावर एंड मनी, नॉट फॉर द बेटरमेंट ऑफ द पीपल। उहे ॾिसनि था त सियासतदान रुगो इक़्तिदार ऐं पैसनि लाइ पार्टियूं बदिलाइनि था, न को अवाम जी बहितरीअ लाइ। दिस लीड्स टू फ्रस्ट्रेशन, होपलेसनेस एंड पॉलिटिकल इंस्टेबिलिटी। उहो मायूसी, नाउमीदी ऐं सियासी अफ़रा तफ़री पैदा करे थो। फ्री एंड फेयर इलेक्शंस आर ऑफन मैनिपुलेटेड थ्रू रिगिंग एंड मनी। आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं अक्सर धांधली ऐं पैसे जे ज़ोर ते मुतासिर थियनि थियूं। पॉलिटिकल लीडर्स मेक बिग प्रॉमिसेस ड्यूरिंग कैंपेन्स बट फेल टू डिलीवर आफ्टर विनिंग। सियासी अॻुवान मुहिम दौरान वॾा वादा कनि था, पर चूंडूं खटण बाद अमल नथा कनि। करप्शन मेक्स इट हार्ड फॉर ऑनेस्ट पीपल टू एंटर पॉलिटिक्स एंड सर्व द नेशन। करप्शन ईमानदार माण्हुनि लाइ सियासत में अचणु ऐं क़ौम जी ख़िदमत करण खे मुश्किल बणाए छॾियो आहे। टू चेंज द सिस्टम वी नीड स्ट्रॉन्ग इंस्टीट्यूशंस, इंडिपेंडेंट कोर्ट्स एंड स्ट्रिक्ट लॉज। हिन निज़ाम खे तब्दील करण लाइ असांखे मज़बूत इदारा, आज़ाद अदालतूं ऐं सख़्त कानून घुरिजनि। एजुकेशन, अवेयरनेस एंड अकाउंटेबिलिटी आर कीज़ टू एंडिंग पॉलिटिकल करप्शन। तालीम, आगाही ऐं एहतिसाब सियासी करप्शन खे ख़तमु करण जूं कुंजियूं आहिनि। The people of Pakistan must vote wisely and stand against corrupt leaders. पाकिस्तान जी आवाम खे सम्झी वोट ॾियणु घुरिजे ऐं करप्ट अॻुवाननि ख़िलाफ़ु आवाज़ उथारणु घुरिजे। The conclusion is that नतीजो इहो आहे, corruption in politics is not just a crime, it is a betrayal of the people's trust. सियासत में करप्शन रुगो जुर्म न, पर आवाम जे एतमाद सां गद्दारी आहे। Only a united and aware nation can remove corrupt leaders and build a better future. रुगो हिकु मुतहद ऐं बाशऊर क़ौम करप्ट अॻुवाननि खे हटाए रोशन मुस्तक़बिल जोड़े सघे थी। For more videos, subscribe my YouTube channel Talim Express. Thank you so much for watching this video. मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में।